नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाईकोर्ट जाली अकाउंट केस में सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान ज़मानत 29 अगस्त ताईं मंज़ूर कंदे सुप्रीम कोर्ट खेसि 5 लख रुपए जा ज़मानती मचलका जमा कराइण जो बि हुकुम ॾिनो आहे। क़ाइम अली शाह जे वकील अदालत में मुआक़ो पेश कयो आहे त हिन मोकल क़ौमी एहतसाब ब्यूरो नेब जी जांच टीम सां मुकमल सहकार करे रहिया आहिनि, तंहिं करे हिन जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर थियणु घुरिजे। अॻूणे वज़ीर क़ाइम अली शाह तरफ़ां दरख़्वास्त ऐं क़ौमी एहतसाब ब्यूरो नेब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल ऐं ॿियनि उहिदेदारनि खे धुर बणायो वियो आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त नेब हिन खे बाग़ बिन क़ासिम जी ज़मीन जी गैर क़ानूनी एटलामेंट ऐं कराची डेवलपमेंट अथॉरिटी KDA जी 2 प्लाटनि खे ज़ब्त करण जे हवाले सां जांच करे रहिया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।